दोस्तों जेकी दोस्त यूज़ कार जेको आहे सुज़ुकी जी वठणु चाहिनि था त हींअर एक्सपो सेंटर में यूज़ कार जो गाला लॻो पियो आहे ऐं सभनि जे तादाद में हिते गाॾियूं मौजूदु आहिनि। जेकॾहिं को बि दोस्त करणु चाहे त अची सघे थो ऐं कंहिंखे जेकॾहिं बैंक अल्फला मां गाॾी फाइनेंस कराइणी आहे त उहो मूंसां राब्तो करे सघे थो। मां हुनजी गाॾी बैंक मां फाइनेंस कराए ॾींदुमि बशर्ते हुनजी जॉब हुजे प्राइवेट या गवर्नमेंट ऐं हुनखां अलावा कारोबार हुजे। वकील कराए सघनि था, डॉक्टर कराए सघनि था। तव्हां ॾिसी सघो था त हिते पंहिंजो हिकु गाला हले पियो। तमामु घणियूं गाॾियूं अवेलेबल आहिनि हिते। सुज़ुकीअ जा जेके बि कराची में शोरूम अवेलेबल आहिनि उहे सभु हिते जेको आहे सो पंहिंजूं यूज़ गाॾियूं एग्ज़िबिट कनि पिया हिते। ठीकु आहे, नुमाइश हले पई, काफ़ी गाॾियूं सेल थी चुकियूं आहिनि। उन्हनि ते तव्हांखे सोल्ड लिखियलु नज़र ईंदो ऐं जेके सेल न आहिनि उन्हनि ते प्राइस वग़ैरह डिस्क्रिप्शन गाॾीअ जूं फीचर्स एंड पूरी डिटेल लिखियलु आहे। टच अप्स वग़ैरह हर शइ तव्हांखे हिते जेको आहे सो मिलंदी। सो दोस्तनि खे मतिलबु खुलियल दावत आहे, अची सघनि था ऐं अची जेको आहे सो हिते गाॾी पंहिंजे लाइ पसंदि करे वठी सघनि था। सुज़ुकी यूज़ कार गाला तव्हां गाॾी केस ते बि वठी सघो था। तव्हां गाॾी बैंक अल्फला मां मूंसां राब्तो करे फाइनेंस भी कराए सघो था। ये असांजो लॻल आहे पोस्टर। हीअ असांजो स्टॉल आहे। कंहिं बि दोस्त खे गाॾी खपे त बसि राब्तो करे। बैंक अल्फला मां सुज़ुकीअ जी यूज़ गाॾी तव्हां वठी सघो था। 8 साल पुरानी गाॾी जंहिंमें 1% मार्कअप डिस्काउंट ऐं उनखां अलावा 8 साल पुरानी गाॾी तव्हां कराए सघो था। सो बैंक अल्फला सां राब्तो कयो सुज़ुकीअ जी का बि यूज़ गाॾी।